हैदराबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त कोटली साइट में MC बोहाड़ी में बुनियादी मसइलनि जे हल लाइ MC बोहाड़ी ऑफिस जे गेट अॻियां पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहर नज़ीर बलेदी, अल्लाह रखियो चांडियो, नवीद खासकेली, शहबाज मेमण चयो है त MC बोहाड़ी इमरान घुमरो हिकु सियासी वंगार, करप्ट नाहिल ऑफिसर है। करोड़े रुपया बजट हुजण बावजूद पूरी MC बोहाड़ी खंडरा जो ॾेख ॾेई रही है। हर तरफ कचरे जा ढेर। बल्दियाती इलेक्शन वेझो ईंदे ही CMO बोहाड़ी इमरान घुमरो इक़्तिदार धुर तरफ़ां बीहारियल उम्मीदवारनि खे सफ़ाई जो अमलो ॾेई छॾियो है। हिमायतनि जे घर अॻियां सफ़ाई कराई पई वञे। मुतालबो कजे थो त इमरान घुमरो खे हटाए ईमानदार CMO मुक़रर कयो वञे, जीअं इलाइक़े वासियुनि खे सफ़ाई, मच्छर मार स्प्रे जहिड़ियूं सहूलियतूं फ़राहम थी सघनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।